अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मवाना व मलजना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व शिफ़ाअ सुदूरिना व क़ुर्रत अयुनिना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मेराजते वयो मुस्तफ़ा गल वसुल जी पाए कुबा वासिल वनी थियो रहनुमा बलगल उला बिकमालिही अहद अहमद दू बदू मतलूब तालिब रूबरू मज़हर खुदा जो हो बहु कशफ दुजा बिजमालिही कया वस्फ छा सरकार जी कौनैन जे सरदार जी महबूब नेक अतवार जी हसनत जमीउ खिसालिही अलवी आवासिफ शाह जो खैरुल वरा दिल ख्वाह जो ही अमरो अल्लाह जो सल्लु अलैहि व आलिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। थोड़ो इन आयत मुबारका जो बुलंद आवाज़ सां जवाब जो न सुन्नी असां छा चवंदा आहियूं सब कोन था चओ। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी
या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सब सिक सां मोहब्बत सां बाआवाज़ बुलंद हदिया दुरूद व सलाम सब पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या गले के न वठे जी आवाज दे। मोहब्बत वारे अर्ज क्यों आ त मुखे बागल बहारल मां आई खुशबू मदीने जी। थोरो सुभान अल्लाह जो आवाज। मुखे बागल बहारल मां आई खुशबू मदीने जी। नबी जे इश्क वारल मां नबी जे इश्क वारल मां आई खुशबू। सब चौ तो सही ना। आई खुशबू को पुछा करे वन हज़रत सैयद अब्दुल्ला शाह बादशाह ते छो वया हो उहा ॻाल्हि ॿुधाइजो। अर्ज़ तो करे त भिटाई घोट ऐं सुहिणे कलंदर लाल सेवाणी। भिटाई घोट ऐं सुहिणे कलंदर लाल सेवाणी। अल्लाह वारल जे मज़ारुन मां अल्लाह वारल जे मज़ारुन मां आई खुशबू। जंहिंखे अचे थी मूंसां गॾु उहो चवराए अल्लाह वारल जे मज़ार। मावर चवंदो आहे मुझे मुर्शिद हुसैन मुझे मुर्शिद हुसैन हजरत सैयद अब्दुल्ला साईं। अल्लाह वारल जी मज़ारुन मां शिरक न मिलंदो आहे। छा मिलंदो आहे? अल्लाह वारल जे मज़ारुन मां आई खुशबू मदीने जी। नबी जे इश्क वारल मां आई खुशबू मदीने जी। मुखे बागल मको मुअज़्ज़म आहे जितने मुझे अल्लाह जो घर। मको मुअज़्ज़म आहे जितने मुझे अल्लाह जो घर। पर हरम जे सबिल अब आए तवज्जो अल्लाह। मक्को घुमण खां बाद भी मदीनो समझ में न अचे त वो मक्को केड़ो घुमियो कुछ भी न घुमियो। उहा तो गाल करे त मक्को मुअज़्ज़म आहे जितने मुझे अल्लाह जो घर। पर हरम जे सबिल मुनारन मां हरम जे सब मुनारन मां आई खुशबू मदीने जी। हरम जे सबिल मुनारन मां आई खुशबू मदीने जी। मुखे बागल बहारल मां
आई खुशबू मदीने जी नबी जे इश्क वारल मां चौ आई खुशबू मदीने जी। निहायत ही वाजिबुल एहतराम प्यारा अजीज दोस्तों मुसलमान भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आऊं तहे दिल सां मुबारकबाद पेश कयां थो पियो मोहतरमो मुकर्रम इज्जत बाब फ़कीर साईं अला ॾिनो मीराणी हुसैनी साहिब, फ़कीर साईं अब्दुल सत्तार हुसैनी साहिब, इन मस्जिद शरीफ जा इमाम ख़तीब हज़रत साईं कारी फ़कीर मोहम्मद हुसैनी साहिब ऐं हज़रत साईं कारी उबदार अली हुसैनी साहिब ऐं उन्हनि जे तमाम दोस्तनि खे जन पंहिंजी मोहब्बत ऐं अक़ीदत ऐं उन निस्बत जे सिलसिले खे क़ाइम रखंदे अल्लाह जे कामिल वली हज़रत साईं सैयद अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह ताला अलैह जो उर्स मल्हायो आहे। जे उर्स मुबारक में तवाऊं असां हाज़िर थिया आहियूं। यकीन ॼाणियो अल्लाह वारनि जे कदमनि में वेहण का मामूली ॻाल्हि न आहे। अबा जी थोरो मटाए न जरा तव्हांजो थोरो बड़े तवज्जो हुजे। चंद लम्हनि जे लाइ अवां जे साम्हूं हाज़िर आहियां। अल्लाह जे क़ुरान खां महबूब जे फरमान खां पुछा कंदासीं त इन्हनि सां वेहण में फ़ाइदो कहिड़ो आहे। उन्हनि जी सोबत, उन्हनि जी संगत, उन्हनि जी निस्बत इंसान के केड़े रंग में रंगे छॾींदी आहे। छा अल्लाह वारनि ॾे अचण बस सिर्फ ये आम माण्हूअ जे मिसाल आहे या आम अल्लाह वारनि जो हंध आम हंध जे मिसाल आहे या अल्लाह वारनि जूं जॻहूं आम जॻहुनि जे मिसाल आहिनि। नमोजा साईं जेकॾहिं क़ुरान हदीस जी नज़र सां तवाऊं असां ॾिसंदासीं त असांखे ख़बर पइजी वेंदी त अल्लाह वारनि जे आस्थाने ते अचण को मामूली न आहे। हिते ईंदो उहो ई आहे जंहिंजी दिलि खे अल्लाह पाक बणाए छॾींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। छो त हेॾे अचण के सब जे वस जी ॻाल्हि न आहे, सब जे वस जी ॻाल्हि ई न आहे। अल्लाह पंहिंजे प्यारनि जी मोहब्बत ॾींदो उन्हनि खे आहे जिन खां प्यार करणु चाहींदो। सुभान अल्लाह। मां बग़ैर कंहिं तमीद जे ॿी का गुफ़्तगू कंदे जेका आयत करीमा पढ़ी आहे उन जो तर्जुमो उन जे ज़िम्न में चंद मोहब्बत भरियूं ॻाल्हियूं जेतिरो टाइम मूंखां थी सघियो मां तव्हां जे साम्हूं हाज़िर आहियां। अल्लाह साईं खां दुआ त अल्लाह ताला मूंखे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असांखे हक़ ऐं सच ॿुधी करे रब साईं उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेतिरी देर वेहो मोहब्बत सां ज़ौक़ सां शौक़ सां तव्हां जे चेहरनि मां जीअं ई मां महसूस कयो थकिजी पिया हो त मां ख़ुद ब ख़ुद छॾे ॾींदुमि। सलाद बुलंद आवाज़ सां पढ़ो त मां अवां जे साम्हूं अल्लाह जो क़ुरान पढ़ां। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मनवालहु पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो। अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन। मोहब्बत से सुभान अल्लाह। अब थोड़ा आवाज बताए सोना टेक दई न वे तू चुस्त वे मुंह वांगुर न त फकीर साईं अल्लाह ने चवंदो साईं पैसा अध। अब जरा इधर तवज्जो सुभान अल्लाह चवण में को ऐब त नाहे। बुखारी शरीफ जी आखिरी हदीस पाक आ मुझे दिल पर फरमायो ब कलमा एड़ा हन जेके जुबान सां चवण में ॾाढा हलकड़ा
ॾाढा हलकड़ा पर मैं हलकड़ो न समझो न वरी वजन में ॾाढा गोरा आहिनि क़यामत वारे ॾींहं में ऐं फरमायो वरी अल्लाह के प्यारा भी ॾाढा मुझे महबूब नबी फरमाए केड़ा कलमा सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम सोना सुभान अल्लाह उन जो हिस्सो आ उन जे लाए कावड़ न कंदा को तो मौलवी साहब हर हर सुभान अल्लाह छो था चवराए बाहर मता बियूं गालियूं हुजन हिते जो हर हर सुभान अल्लाह चवरायूं था पिया ये कलमा आसान पर प्यारा ॾाढा रब के वज़नायती भी ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह मुझा अज़ीज़ दोस्त मुसलमान बा अल्लाह ताला छा फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इत्तकुल्लाह अल्लाह खां डरिजो वकूनू मअस्सादिकीन सच्चन सां गॾु थी वञो ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान बाज़ारा तवज्जो मुंहिंजा महबूब नबी तैयार थिया हिक जंग जे लाइ जंहिंजो नालो ग़ज़वा तबूक वारी जंग ॾे मुंहिंजा महबूब नबी हलिया जॾहिं मुंहिंजा दिलबर महबूब तबूक वारी जंग ॾे पए विया सहाबा गॾु हल मुंहिंजो महबूब चोॾीअ जे चंड जे मिसाल त सहाबा सितारनि वांगुरु हुज़ूर तां कुर्बान थींदा वञा जरा तवज्जो ज्यादा तफसील में नबी तुम मुख्तसर बुधाया सब सहाबा हलिया ओॾे पोइते टे मुझे नबी जा गुलाम रहिजी वया टे गुलाम रहिजी वया ॿिया मुनाफ़िक भी रहिजी वया पर मुझे नबी जा सच्चा गुलाम सहाबा टे रहा महबूब जो तबूक वारी जंग खां वापस जो मोटी आया अल्लाह अकबर खबर पईया तो फिलाना फिलाना जंग ते न हलिया फिलाना फिलाना न हलिया मुनाफिक ईंदा विया या रसूल अल्लाह हीअ मजबूरी हुई फरमायो खैर दुआ घुरियो उन जे लाइ बैयत कयो दुआ घुरियो ॿियो आयो जेके मुनाफिक हुया कंहिं कहिड़ो कूड़ हुयो कंहिं कहिड़ो कूड़ हुयो कंहिं कहिड़ो कूड़ सभिनी जा उज़र हबीब क़बूल फरमाईंदा वया ओ जॾहिं सब मुनाफिक हलिया विया टे मुस्तफा जा आशिक आया सुभान अल्लाह सुभान जोरो सुभान अल्लाह हजरत काब बिन मालिक बसावा विया हजरत काब जो आयो अर्ज़ तो करे महबूब जे सामूं जो वयुम ॿियन सां हुया बे अंदाज में पर मां आयुम त मुर्क भी हुई जलाल भी हुयो और मैं हाँ काब तू छोड़ा है छातो के सवारी कौन हुई खबर है छातो चवे हजरत काब से छातो चवे दिलबर लिका या गाल उते न जेके दिल जे राज जी खबर न हुजे लिकाए बो उते जाते राज को न जाने मुंजा महबूब केड़ी गाल लिकाया कौन लथो मुंजा दिलबर सुस्ती जे करे रहिजी वयो आया सुस्ती जे करे रहिजी वयो हुयो से बाकी माल भी घणो हुयो सामान भी हुयो सवारी भी हुई अल्लाह अकबर दिलबर महबूब जलाल फरमायो तुझो फैसलो अल्लाह का आराम सिया मां इन वाक़े दे नथो हलणो चाहियां ठीक आ मौजू मां बे थींदुम पर इन आयत जो थोरो शान नुज़ूल बुधाया पो तो अचा पंहिंजे खास मौजू ते मुंहिंजा साईं दिलबर नाराज़ थी विया एतिरे क़दुर जो साहबा खे झले छॾियो बाइकाट करे छॾियो साहबा बाइकाट करे छॾियो अल्लाह अकबर हज़रत काब रोंदा रहिया 50 दिहाड़ा गुज़री विया अल्लाह ताला जल जलालु अमन वालो तौबा कबूल फरमाई तौबा कबूल फरमाई कुरान जो आयतूं लथियूं हाणे ॿियूं लथियूं त उन्हनि में इहा आयत बि लथी या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो केर ओ टे सहाबी ओ जेके रहिजी विया ए ईमान वारो मन रब सनद दिनी अरे जग खां रहिजी वने तब ईमान वारन खां ईमान न वींदो
गाल ते थोरो गौर कजो रब ये न तो फरमाए त ए रहजी वजण वारो रब ये न तो फरमाए त नऊज़ बिल्लाह बुज़दिल हुयो बहादुरी न हुया फरमाए ए ईमान वारो माना रब सनद दिनी त ओ दिलबर मुनाफिकन जा त उज़र कबूल कई अच्छा अल्लाह से फरमाए मुजा महबूब इनन जा उज़र कबूल न करे हां रब इनन के ख्वार करे छे अफल्लाहु अनका लिमा ज़नत लो मुजा दिलबर तोसा को लिखो त कोने को तोसा को लिखो नाए बाकी जे कदे न इनन के माफ न करे हां सुभान अल्लाह तो चो के मुनाफिकन के पर दिलबर तो माफ कयो वा तो ढक दिनो धंध मां भी ढक थो दिया तो ढक दिनो आ त मां भी ढक थो दिया ओ नौकरी जा मुसलमान रही टे सहाबी वया अल्लाह ताला तो फरमाए ए ईमान वारो माना सनद हणी छड़ी रब बयान कयो त दिलबर जो सहाबी हुजे वरी बुज़दिल हुजे सहाबी हुजे बेईमान पे हुजे सहाबी हुजे बनंबरी हुजे यो थी न तो सके रही वयो त का मजबूरी आ बाकी ईमान कामिला ए ईमान वारो इत्तकुल्लाह रब खां डजो वकूनू मासादिकीन ओ जेके सच्चा वया केड़ा जेके जंग ते वया वकूनू मासादिकीन आने दौजर कबूल माफ करे छडियो साव ईमान वारो रब खां ट्रिजंदा रहो वकूनू मासादिकीन सच्चन सा गड हुजो ये सच्चा जंग में हुजन त तवा घर में न हुजो जंग में हुजो ओ डोकरी जा मुसलमान जेके रहजी वया रब उनन के ईमान वारो बयान कयो आ त ये भी ईमान वारा जेके वया उनन के कुरान तो चवे हुए सच्चा हल वलियन के मञण वारा तो वलियन जा सरदार त सहाबा वलियन जा आका त सहाबा वलियन जा मरकज त सहाबा जे करे सहाबा जे बारे में दिल में बेईमान बची वई शक पैदा थी वया लख दफा वलियन जो सदाए फैज़ को न मिलंदी आ मुंजा अजीज दोस्त मुसलमान बा अल्लाह ताला फरमायो ए ईमान वारो रब खां डजो वकूनू मासादिकीन सच्चन सा गडो जो ओ जेके तबूक में वया रब उनन के सच्चो फरमायो आ तबूक में सुनो अबू बकर बि वयो हो उमर बि वयो हो उस्मान बि वयो हो मौला अली भी वयो हो अजब जी गालिया त तबूक वारी जंग में जेके वया रब उनन के सच्चो चयो वकूनू मासादिकीन वे सच्चा हल उनन सभनी सच्चन जो झंडो मुस्तफा अबू बकर सिद्दीक जे हवाले कयो मुझे महबूब नबीया झंडो सोने सिद्दीक जे हवाले कयो कुरान वाज़िह बुधायो अबू बकर खां परे न थिजो गड हुजजो उमर खां परे न थिजो उस्मान खां परे न थिजो हैदर करार खां परे न थिजो मुझे नबी जा सब साहबा सच्चा हल पर मैं इनन जी सोबत खां परे न थिजो सोबत कहिड़ो असर ॾेखारी दिया अल्लाह अकबर हदीस पाक दे अंदर ईंदो आ जय मां मोहम्मद के ॾिठो ईमान सां उहो जहन्नम में न वेंदो बाय उनके नसाड़ी दी यो त रंग हुयो सोबत मुस्तफा जो पो फरमायो जय मुझे ॾिसंदड़ के ॾिठो उहो भी जहन्नम में न वेंदो ईमान सां ईमान जी हालत में मुखे ॾिठो उहो भी जन्नती जय मुझे ॾिसंदड़ यानी सहाबी के ॾिठो उहो भी जन्नती
ओ मुझा अजीज दोस्त मुसलमान भा या आयत वाज़िह थी बुधाए पई त मुझे नबी जे सहाबा जे दिलन में वैर कोन होयो, गैर कोन होयो, मुनाफिकत कोन हुई। जेके मुनाफिक होया उनन जे लाइ त रब पियो फरमाए दिलबर छो पियो ढकेन। मुनाफिक होया उन्हनि जे लाइ फरमाए छो पियो ढकेन। जेके गॾु वया हा उन्हनि खे फरमाए सादिक हल ऐं जेके रहिजी वया हा पर ईअं न चइजांइ त ओ त में थोरो हेॾे होॾे थी विया त माना ईमान हलियो। क़ुरानी फ़ैसिलो आहे किसी उहो तॾहिं जंग थी काफ़र जो चौधारी फिरी आया पोइ साहबी काॾे वियो को काॾे वियो। मां चयो मैदान में त हुया न, मैदान में त हुया न। अचो हेॾे टे साहबा जेके मैदान में पहुता ई कोन रब उन्हनि खे बि ईमान वारो थो फरमाए। मैदान में अञा वया ई कोन हुया, घर रहिजी विया हा, अल्लाह उन्हनि खे ईमान वारो थो फरमाए। हिते ओत वारनि जे लाइ त छा फरमाए, होॾे फरमाए दिलबर मुनाफिकनि खे छो थो लिकाए, हेॾे फरमाए दिलबर फ़ाफ़ु अन्हुम मुंहिंजा महबूब जेके थोड़ा हेॾे होॾे थी विया न मुंहिंजा साईं उहे बि मोहबत में थिया, ईअं कोन थिया। हाँ मोहब्बत में थिया, ईअं कोन थिया। मुंहिंजा साईं के घर में फोतगी थी पियो अचानक ख़बर पए त घर वारनि खे ख़बर न पवंदी आहे छा कयूं छा न कयूं। अचानक ख़बर पइजी वञे मुरीद खे त मुंहिंजो मुर्शिद ज़ाहिरी जहान छॾे वियो आहे, इंसान खे ख़बर न पवंदी आहे मां छा थो कयां। उन्हनि जो सभु कुझु मुंहिंजो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। उन्हनि खे अचानक जॾहिं शैतान इहा ॻाल्हि फैलाई त नऊज़ बिल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा शहीद थी वियो आहे त पोइ सहाबा महबूब जी मोहब्बत में हेॾे होॾे थी विया। सागोई आया होदा जेके तबूक में रहिजी विया हा उन्हनि जे लाइ फरमाई का जेके मुनाफिक आया दिल भरे उन्हनि खे छो ढकी पर ढकियो थई त मां बि ढकिया नथो। जेके रहिजी विया हा उन्हनि खे बि ईमान वारो फरमाई पर ओद वारनि जे लाइ छा फरमाई महबूब इन्हनि खे माफ़ बि कर, इन्हनि जे लाइ बख़्शिश बि घुर, इन्हनि खे माफ़ भी कर इन्हनि जे लाइ बख़्शिश भी घुर। मुंहिंजो जंहिंजी सिफारिश खुदा करे जंहिं उस्मान जी सिफारिश खुदा करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जंहिं उस्मान जी पार त खुदा करे मुस्तफ़ा मुंहिंजा साईं जेकॾहिं उन्हनि जे बारे में वेरो रखंदे तो खुदा जो कसम ईमान न बचंदी। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी निस्बत वारा हूं, असां सुन्नी जॾहिं सोने कलंदर के मञूं था पिया, बेटा ई घोट के मञूं था पिया, हज़रत से अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह के मञूं था पिया, जेकॾहिं असां अल्लाह वारनि सां निस्बत रखूं था पिया त पोइ असांजो ईमान अक़ीदो आहे त असां उन खोखड़ीअ जो बि अदब कंदा आहियूं जेका खोखड़ी मदीने पाक मां अचे। हे त मुंहिंजे महबूब जा उहे सहाबा आहिनि जन डायरेक्ट रसूलुल्लाह जो दीदार कयो, जन डायरेक्ट महबूब नबी जो दीदार कयो आहे। तॾहिं मोहब्बत वारे जो त महबूब मिठे जे प्यारनि जी असां गोलिल दिया पाक गली। दिल ठरे तो थोरो सुभान अल्लाह चओ। महबूब मिठे जे प्यारनि जी असां गोलिल दिया पाक गली। चश्मन ते रखी असां चुमदा आहियूं अबू बकर उमर उस्मान अली। सब चओ न अबू बकर उमर अबू बकर उमर उस्मान अली। बुलंद आवाज़ से पंहिंजे अक़ीदे जो इज़हार कर। मुंहिंजा साईं हिनखे हुनखे ख़ुशि न कजांइ, अल्लाह रसूल खे ख़ुशि कजांइ। सुभान अल्लाह सुभान। माण्हू काॾा ख़ुशि थींदा आहिनि, माण्हू त कंहिंजे मरण में बि ख़ुशि न हूंदा आहिनि। माण्हू काॾा ख़ुशि हूंदा आहिनि सोना, कंहिंजे न जनाज़े में थोड़ा वधीक माण्हू अचनि, माण्हू चवंदा आहिनि इहे एॾा माण्हू छो आया, कंहिंजे न क़बर ते को दुआ घुरण वधीक अचनि त इहे दुआ घुरण छो आया। मां चयुमि जिन खां मरण बर्दाश्त नथो थिए त उन्हनि जो ज़िंदा रहण कीअं बर्दाश्त थींदो त उन जे लाइ हेॾे होॾे वञण जी ज़रूरत न कजांइ। अल्लाह अल्लाह जो रसूल राज़ी थिए बसि। ऐं अल्लाह वारनि जो पैगाम बि इहो ई थी त दुनिया वारनि जी नज़र दुनिया ॾे हूंदी आहे, अल्लाह वारनि जी नज़र अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ते हूंदी आहे। त पोइ मूंसां गॾु इहे लफ़्ज़ चवरायो, सभु चओ महबूब मिठे जे जी
गोल नदी गली आहिस्ता त चओ था पर मां तो चवां थोरो बुलंद आवाज़ सां चओ न जीअं ॾोकीअ वारनि खे ख़बर पवे त हे सभु सहाबा खे मञण वारा आहिनि सभु चओ महबूब मिठे जे प्यारनि जी असां गोल नदी पाक गली चश्मन ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उमर उस्मान अली अबू बकर उमर उस्मान अली अली हसन हुसैन जो बाबो आ अली अहल सुन्नत जो काबो आ सुभान अल्लाह अलीअ खे मवालनि जे हथ छो ॾिनो थी सोना सुभान अल्लाह अली हसन हुसैन जो बाबो आ अली अहल सुन्नत जो काबो आ अली पंजन गुलल मां हिकु गुल आ है सुभान अल्लाह अच्छा इन आयत ते असां अमल कयूं छा मुझे मौला अली अमल न कयूं दो बिल्कुल बिल्कुल वकूनु मा सादिकीन सच्चन सां गॾु थियो त पोइ मुंहिंजे मौला अली जंहिंजे पोयों निमाज़ पढ़ी आहे उहो बि त सचो आहे न सुभान अल्लाह मुझे मौला अली जंहिंजे कॾहिं निमाज़ पढ़ी आहे जंहिंखे चवे पुठियां आहिनि पेश इमाम जे अरे जंहिं अबू बकर खे अली इमाम मञे तूं न मञे त पोइ तूं अलीअ जो न आहे हा जो इल्ज़ाम न आणो त दिलि में न मञींदो हो ॿाहिरियों चवंदो मां चयो इहा मुनाफ़िक़त या मुनाफ़िक़त तोखां थी सघे थी मौला अलीअ खां कोन थी सघे पई मौला अलीअ खां इहा मुनाफ़िक़त ॾाढा ॻाल्हायो मौला अलीअ खां इहा मुनाफ़िक़त कॾहिं बि नथी थी सघे मौला अली त निफ़ाक़ खे इहो ॿ टुकर करण आयो आहे अंबड़ नालो रखियो अथसि हैदर मरहब चयोसि न त ओ नंढड़ा ॿार ख़बर थी त मां आहियां केरु इन सॼी ख़ैबर खे ख़बर थी त मां मरहब आहियां पर भाई तूं मरहब आहे त मां बि हैदर आहियां हैदर जी ख़बर आहे छा माना हैदर जी माना ख़बर छा हैदर जी माना या हिकु वारो करे थकिजी न पवे दुश्मन ते हिकु वारो करे वरी ॿियो वारो करे वरी टियों वारो करे हक़ ख़ातिर हो पंहिंजी तलवार पोइते न कंदो आहे तलवार अॻिते ई अॻिते कंदो आहे पोइ मां चयुमि हुजे हैदर सभु त चओ हैदर अरे न बुलंद आवाज़ सां चओ सभु चओ हैदर हैदर यो मवालनि खे ख़ुशि करण जे लाइ न उनखे जी नोक ते बि असां न रखूं हैदर खे ख़ुशि करण लाइ चओ हैदर सभु नथा चओ सभु नथा चओ सभु नथा हथ खणी चओ न हैदर हैदर जी माना ई आया हैदर जी माना या दुश्मन ते वराए वराए वार करण वारो हिकु दफ़ो वार करे वरी ॿीहर वरी टीहर मां चयुमि हिते जो वारो न पियो करे त माना ख़बर हस न त अबू बकर दुश्मन न आहे सादिक़ आहे ख़बर हस न त उमर गासिब न आहे उमर सादिक़ आहे ख़बर हुयसि त उस्मान गासिब न आहे उस्मान सादिक़ आहे अॼा सुभान अल्लाह चओ सलाम बुलंद आवाज़ सां पढ़ो त मां अर्ज़ कयां सब चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका एक दफ़ो इन मिसरे के वरी चओ न पोइ मां पंहिंजे मौज़ूअ ते हलां सभु चओ महबूब मिठे जे प्यारनि जी असां ॻोल्हे लधिया पाक गली चश्मन ते रखी असां चुमंदा आहियूं अबू बकर उस्मान सब चओ अबू बकर उमर उस्मान अली अली हसन हुसैन जो बाबो आ अली अहल
आले सुन्नत जो काबो अली पंजन गुलल मां हिक गुल आली पंजन गुलल मां हिक गुल अली पाक सभिन जी सामझली महबूब मिठे जे प्यारल जी असां गोल लधिया पाक गली चश्मल ते रखी असां चुमदायो चो अबू बकर उमर उस्मान अली अबू बकर उमर उस्मान अली या आयत पहिरियों पहिरियों पैगाम इहो थी ॾे त सहाबा सां गॾु थियो या आयत पहिरियों पहिरियों दर्स इहो थी ॾे त सहाबा जी मोहब्बत पाण ते लाज़िम कयो सहाबा जी निस्बत पाण सां पुख्ती कयो ईअं न थिएव जो या निस्बत रहिजी वञेव सहाबा सच्चा न सम्झव त पोइ सचो मिलंदव केरु पोइ सचो थींदो केरु अरे जेकॾहिं मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी हिक नज़र सां 90 लख जूं दिलियूं धोई सघे थो त आमिना जे लाल जे नज़र जो छा कमाल हूंदो मुझे मोहम्मद मुस्तफा जे सोबत जो छा कमाल होंदो सलात बुलंद आवाज सां पढ़दा औलिया अल्लाह जी अज़मत ॿुधाया सब चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका मुझा अजीज दोस्त मुसलमान भा मुझे महबूब नबी खां बाद में नबूवत जो दरवाजो त बंदा पर सिद्दीकन जो दरवाजो कयामत ताईं खुलियल दादा सुभान अल्लाह विलायत जो दरवाजो त कयामत खुलियल या मुझे महबूब नबी जो अजमता उम्मत जो शाना हिन उम्मत के भुलाइण वारा करोड़ आया अरब खरब आया शैतान भी रब सां वायदो करे आयो हो त ओ मुंहिंजा मौला मां अॻियों बि वींदो सान पोयों बि वींदो सान सॼे बि वींदो सान खॿे बि वींदो सान हर मोड़ ते गुमराह कंदो सान त अल्लाह ताला बि फरमायो वञ 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 तूं पंहिंजी ताक़त ॾेखार तू हर मोड़ ते ईंदे त मां भी पंहिंजा बाना हर मोड़ ते विहारे छॾींदुसि मुंहिंजा बाना हूंदा उन्हनि ते तुंहिंजो कंट्रोल न हलंदो मुंहिंजनि बाननि जे पाछे खां भी भॼी वेंदे बीहण त वॾी ॻाल्हि आहे अॻियों भी ईंदो मान पोयों भी ईंदो मान सॼे भी ईंदो मान खॿे भी ईंदो मान फरमाए तू भी पंहिंजा दाव हला तू भी पंहिंजी ताक़त ॾेखार तू जे कॾहिं माण्हुनि खे गुमराह कंदे त मां किथे कलंदर मोकिलींदुमि किथे भिटाई मोकिलींदुमि किथे दाता अली हिजवेरी मोकिलींदुमि किथे मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी मोकिलींदुमि किथे रोज़े धणी रहबर मोकिलींदुमि किथे सोणो अब्दुल्ला शाह बुखारी मोकिलींदुमि किथे रहमतपुर वारो जान मोकिलींदुमि किथे मशहूरन वारो साईं मोकिलींदुमि किथे कंबर वारो सरदार मोकिलींदुमि त किथे अमीरुल मुजाहिदीन मोकिलींदुमि त किथे मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले शरीफ वारो मोकिलींदुमि त किथे ख्वाजा मोहम्मद ज़मान मोकिलींदुमि किथे कहिड़ो मोकिलींदुमि किथे कहिड़ो मोकिलींदुमि तू पंहिंजा वस हलाए तुंहिंजी सालनि जी महिनत हिक पासे मुंहिंजनि प्यारनि जी हिक घड़ीअ जी सोहबत हिक पासे आ तॾहिं त मोहबत वारनि चयो त यक ज़माना सोहबते बा औलिया बेहतर अज सद साला ताते बेरिया
हेना सब साल जी इबादत करे वा इबादत हिक पासे वलियन जी सोबत में घड़ी वेणो हिक पासे आ यो को मानू सवाल खणी आयो कहंदे उलमाए देवबंद जे सबनी जे मुर्शिद हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की दे केने खणी आयो नालो याद रखजो हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मक्की रहमतुल्लाह अलैह वो तो बुजुर्ग होयो वो तो अल्लाह वारो हो उन्होंने को सवाल खणी आयो उन जो साईं ये मसालो समझ में ना आयो कि केड़ो मसालो कि ही बुजुर्ग तो जवे त यक जमाना सोहबते बा औलिया एक घड़ी अल्लाह वारन जी सोहबत में वेण संगत में वेण यो 100 साल जे इबादत का बेहतर सही गाल समझ में नथी अचे फरमायो गाल त आसाना खबर वली मुंझाईंदा ना आहिनि वली मसलो हल कंदा औलिया जो शान या औलिया जी निशानी थव वली मुंझाईंदा ना आहिनि लफ्ज़न में फासाईंदा ना आहिनि वर वकड़ वलियन खे ॾियण ॾाढा न ॻाल्हायो त पोइ वलियन जो उर्स में आया हो तो वायदो कयो त तहां बि वर वकड़ न ॾींदव माना न कंदो वायदो ॾाढा सुभान अल्लाह औलिया अल्लाह गाल के जल्दी समझाइंदा बिन लफ्ज़न में समझाइंदा ओ जेके सालन जा मुंझल मसला हुंदा न वली एक लफ्ज़ में समझाए छॾींदा हज़रत ख्वाजा अब्दुल अजीज दबाग रहमतुल्लाह ताला अलैह के मदरसे में कोन पढ़ियो के मदरसे में न वयो हो मदरसन में वनी दरब यदरिब जो गर्दानो कोन पढ़े हुए नसर जनसुर जो गर्दानो न पढ़े न सुलासी मुजरद पढ़े न मजीद फी पढ़े पर वक्त जा उलमा जडे के मसले में मुझंदा हजरत सईद ईंदा हजरत ख्वाजा अब्दुल अजीज ईंदा चवंदा त ओ क़िबला हे मसलो समझ में नथो अचे फरमाइंदा सुबाणे अच जाए बुधाइंदो साए सुबाणे अच जाए सुबाणे इंदो हो वो मसलो समझाइंदा के अर्ज कर ओ क़िबला किताब त पढ़या त कोन आयो कमरन में किताब भी त कोन पया थव जो इल्म काडा तो अचेव फरमायो अबा हे वेचारड़ा फकीर मता वरी जो त मौलवी वरी वली ना है मौलवी भी वली थव पर हर वली जी कैटेगरी जो फर्क आ मता वर जो मौलवी अलग है न वली अलग है अब वलियो त वली जो जिद छाए दुश्मन वली जो जिद छाए दोस्त जो जिद दुश्मन आ ना कसम दी रब जो कुरान पढ़ाइण वाला रब जा दोस्त न कन दुश्मन गाल्हाई कोन थो थियो लगे तो वडी कावड़ दी अलाए जा मौलवी कुरान पढ़ाइण वाला दोस्त रब जा दुश्मन सब न था जाओ सब न था जाओ साईं हाजी साहब ना साईं दोस्त या दुश्मन साईं दोस्त न निमार पढ़ाने वाला दोस्त कन दुश्मन दोस्त पर हां फर्क केड़ो आ कहीं के सिर्फ रब ताकत एतरी दिनी आ त पाणो छडाए किन के अल्लाह एतरी ताकत दिनी आओ प्यारा तू पाण त बचला पर राजन के भी बचाए हल सिर्फ फर्क हुयो आ होडे उरते पार बिन जो आ हिनन ते पार पांजो पांजो आ हां त हा कयो वलियो थो कयो वणा ता भी कावड़ा बैठा कुरान पढ़ाने वाला वली न त बियो केर ता भी चंदो अजीब मसलो बुधो से माने डोकरी में जेतरी मस्जिद सब वली है दोस्त आए न पर कैटेगरी आ फर्क आ ठीक आ ना फर्क आ हो पाण के छडाए पर जे कदे अमल कंदो त घर जा ॾह छडाए अमल कंदो त ॾह छडाए सके थो पयो अमल कंदो खानदान छडाए सके थो पयो पर जन के डायरेक्ट फैज़ मुहम्मदी मिलंदो आ जन के डायरेक्ट हुजूर दे दरबार ता फैज़ मिलंदो आ उहे ॾहन के न रुगो पंहिंजे गोठ के न उहे राजन के रसूलुल्लाह जे आबे कौसर वारो जाम प्यारींदा आहिनि
अर्ज पियो कया त औलिया अल्लाह मसला मुझाईंदा नाहिन समझाईंदा हज़रत सईद मखदूम मोहम्मद ज़मान लवारे शरीफ वारा चो सुभान अल्लाह साईं फरमाइश कई त साईं सईद मखदूम साईं जी का गाल बुधाए जो चई भी हुआ जेका दरगाह कंबर शरीफ हज़रत साईं पीर मिठा साईं सानी जन बुधाई थी उहा बुधाए जो उहा तो बुधाया हज़रत साईं जो वडो खलीफो आ हज़रत ख्वाजा मखदूम अब्दुर रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह ताला अलैह तो सुभान अल्लाह साईं जो खलीफो भी आ वक्त जो वडो आलिम भी होयो परहेज़गार भी होयो नेक भी होयो अल्लाह अकबर मखदूम साहब जी गाल बुधाया मखदूम साहब ने इलाके डकड़ो बादशाह वा वयो वा हज करण उमरे ते जो वयो पोयो वरी छा कयो त जर्नल उन जी अध हुकूमत ते कब्जो करे वेही रयो अध हुकूमत ते कब्जो की उनके खबर पई त तुंजी अध हुकूमत खसरी वई आ अध हुकूमत रयला उन जी महबूब जे रोज़े अतर ते भी करे अर्ज कयो न या रसूल अल्लाह तुझे दीदार जे लाए आयोस पोया हुन गद्दारी कई आ जर्नल मुजा साईं अध हुकूमत हली वई आ इशारो मिलस परेशान न थी वन मुझे अब्दुर रहीम ने तुझो कम करे छड़ींदो जी आयो आ सिधो सईद मखदूम अब्दुर रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह वट आयो पाण परेशान न थी हे असांजो फकीर वठी वन इहो ई नहीं बादशाह जी मुंडी लाए ए वठी साईं हाणे ओ मां काडा आला मुके बहुतो थे पर मैं ठीक हाल त मां तो हला उन ही फकीर उन जर्नल जी मुंडी लाहे कदमन में खणी आणे देखारे वो मखदूम अब्दुर रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह ताला अलैह आम हस्ती कौन होयो आम हस्ती न हो जरा तवज्जो सा जरा तवज्जो अर्ज पियो कया ओ मुजाहिद दोस्त मुसलमान भा मखदूम साईं अब्दुल इनके भी खबर है सभिनी जे इनके भी खबर हुई त सभिनी जे सामू वठा या रसूल अल्लाह हक चार या अलीउल मुर्तज़ा जिंदाबाद सब चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मखदूम साईं जा सोने जा मुरीद कोन था वना आलिम हा और रस्तो वो ही होंदो हो लवारी शरीफ वारो रस्ते ते मदरसो होंदो हो फकीर ईंदा वींदा हा जी हाणे रस्ते ते जो मस्जिद आ को अचण वञण वारो हितां गुज़रे त नमाज़ पढ़ण जे लाइ अचे वुज़ू करण जे लाइ अचे पंहिंजी हाजत पूरी करण जे लाइ अचे फकीर वञी मदरसे में रहंदा हा सुबुह थींदी वरी सफ़र कंदा हा मखदूम साहब आलिम त हुया पर अञा कंहिं कामिल जो हथ लॻल कोन हुयो न आलिम त वॾा हा फकीर जो वेठा हुजन रात जो मखदूम साहब पढ़ाइन उन में ओ फकीरो इने लवारी छा वनी कंदा हो इने छा वनी कंदा हो जी साईं असा जो मुर्शिद आ ओडे वींदा हो जी मुर्शिद रे वींदा हो जी हां जी बोता जो मुर्शिद भला के मदरसे में पढ़ियो आ ओ फकीर जरा सारा नहीं खबर त ना जी बाकी मुरीद किए थे आओ बाकी मुरीद किए थे आओ वो फकीर जरा खामोश रहन चण गाल बुधो अचो वञो त था एकड़ो सवाल तो जावयो सवाल कजो पंजे मुर्शिद खां केड़ो सवाल मेराज जो भी महीनो आहे केड़ो सवाल जी सवाल यो कजो पंजे मुर्शिद खां ओ मुजा साईं जरे मेराज वारी रात अल्लाह ताला जल जलालो मन वालो पंजे महबूब नबी जे ला जेका डाकण रखराई हुई जेते मुजो महबूब तैयार थी करे आसमानन नाम दिल पर वयो हो तो बुराक भी आहे डाकण भी ठहल हुई अल्लाह अकबर रफ रफ भी आहे मुझे महबूब जो मुख्तलिफ सवारियों हो जिनजे का डाकण मस्जिद अक्सा खां अल्लाह ताला लगराई ही पर मुर्शिद खां पुछा कजाए दो डाकण आहे या अल्लाह खत्म करे छनी मौलविन जो कम फासाण छा कम फासाण फकीर चुप थियो छा कया जी जो साईं दे आयो मुर्शिद जो दीदार जो थियो त काडा सवाल याद रहन काडा सवाल याद रहन
किथे बियूं ॻाल्हियूं यादि रहनि बस मुर्शिद जे दीदार में महवा सोबत में वेठो रहियो वापस जो वञण लॻो फरमायो पुट ॾे ख़बर सफ़र त ख़ैर सां गुज़रियो हो न हा साईं ख़ैर सां गुज़रियो पर पुट पो सिज जो लही विनो तव रात काथे रहंदा हो एडो का मौलाना चवंदा नबी के खबर ना है खबर त मेराज वारी रात अजब मंजर छा थियो नबी से जने आया न पर मां मेराज करे आयो हां त मक्के वारन जो असा के किए खबर पवे असा रा काफिला भला वया हा रस्ते में भला बुधा उए काथे न त महबूबन फरमायो तवा जो काफिलो जो अचे पयो मां उनन के मक्का में रोहा ते डिठो हो मदीने का जो बदर रस्तो वींदो अल्लाह सबनी के मदीनो घुमाए आमीन तो जाओ अल्लाह सबनी के मदीनो दिखारे रब सबनी के मदीनो दिखारे लेकिन गरीबा मिस्कीना जो वजीफो दई तो छजा इंशाअल्लाह मरण का पहिरियों मदीनो जरूर दिसंदे याद करें तो बुधाए याद कंदे मुफ्त में तो नहीं हो वने हां जने ना आजान मिले बस थी वने वो दुआ घुर बियान अल्लाह रब हाज़ दावत ताम या सजी दुआ घुरी वो 3 दफा पढ़ो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्दा वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक 3 दफा पढ़ो इंशाअल्लाह मौत पोई दुई पेरो अल्लाह पंजो दरो पंजे हबीब जो दरो जरूर दिखारी दुई इंशाअल्लाह जो अमल करे दस इंशाअल्लाह मथे साल अचान चवंदे सही उमरो करे आयो हां पढ़ पर शर्त दी पढ़ जाए सही हां पढ़ जाए सही इसने मतलब यो भी नथी त घर पढ़ी वही रहे नमाज ते न अचे हां नमाज ते नथी जाए पर हुआ भी करम थींदो अल्लाह करम कंदो पर नमाज पढ़ने अन्या वधिक फायदो आ अर्ज पियो कया मकाम रोहा बदर वारे रस्ते साया हबीबन शाह फरमायो तवा जो काफिलो मकाम रोहा ते डिठो हो उनन का उठ गुम थी वयो जरा तवज्जो उठ गुम थी वयो हो ओ उठ गोलण वया हा फरमायो पो मां जो ता गुजरिस उनन जे खीमन जे बाहरा प्यालो पयो हो प्याले में पानी भरल होयो मुखे उन लगी वई मां लही करे वो पानी जो प्यालो पीतो वा अचन त पुछा कजो अच्छा वरी पुछा क्यों भला पुडियो खबर असा जो काफिलो कदे पुजंदो फरमायो फलाणे दी सिज उभरण वाल पुजंदो जी जो वो दी छण वारो तहज्जुद जे टाइम ते मक्के जा मुशरिक बाहर निकली आया बगैर आजान मिलन जे बगैर अलार्म जे सब बाहर निकली आया इंतजार दा कंदा जान सजो भरियो जी जो सजो भरण शुरू कयो आ सज थोड़ो जाहिर थियो एडा काफरन जो सज त जाहिर थी वयो काफिलो त कोन आयो आ बे चयो न ॾिसो एडा सज थो अचे ओ यो सामो काफिलो भी अचे थो पयो ऐं दिलबर एतिरो फरमायो हुयो ने सब का अव्वल केड़े रंग जो उठ तो अचे वो भी नबी सही बुधाए कोया कतार उठन जी किए या नबी सही यो भी बुधायो ऐं उनन ते छा सामान रखियल आ नबी सही यो भी बुधायो हाने मावा खान अच्छा हो आया न काफर हैरान रह जिया हैरान जी जो ते पोता अबू जहल अबू लहब ब्या सब आया उन्होंने पेरो पुछा कंदा दियो हाल हवाल घणो कमायो घणो नुकसान थियो मक्के वारा वापार शाम दे कंदा हा ओडा उन जो गुजर सफर होंदो हो काफिला मोकलींदा हाने हे जो आया हिंदन का इयो नथा पुछा कन त घणो कमायो घणो नुकसान पियो न ठाठा पुछा कन अब दियो त खबर भला रस्ते में उठ गुम थी वयो होयो बचा उनन जो गुम त थियो अबू जहल तोके किए खबर पई जी गुम थियो जी हां गुम थियो जी भला मक्का में रोहा ते गुम थियो जी हां मक्का में रोहा ते गुम थियो जी भला दियो त खबर तवा जे बाहर में को वडो खीमो खीमे रे बाहर भला पानी जो प्यालो ता रखियो हो छा जी हां रखियो होयो से जी वापसी आयो तो वो भरल होयो या खाली हो जी खाली होयो जी पो असा पान परेशान थी आसो खीमे वारे बजे मां परेशान थियो में त भला किरी पयो हो जे पानी जो को निशान हो जे या को आयो हो जे कदमन जो निशान हो जे या आयल हो जे कदमन जो निशान हो जे कदमन जो निशान भी न होयो पानी भी न होयो
वो चवण लगा तहां के खबर किए पई कि मोहम्मद मुस्तफा इं तो चवे केर इं तो चवे मोहम्मद मुस्तफा इं तो चवे अने डोकरे जा मुसलमान कसम थई रब जो जेको महबूब वयो हो रब सा मिलण वापस पियो अचे तो मुझे नबी के इनन जे काफिले दा वणन जी केड़ी जरूरत हुई जेके रब जन्नत जा जाम पियो पियारे उन नबी के न प्याले मां पानी पीण जी केड़ी जरूरत हुई नबी पेरियों ही जाने पियो त मक्के वींदुस इनन के बुधाई तुम ये सवाल कंदा त निशानी तौर पानी पी वणा तने हाजी साहब गुलाम रसूल जतोई रहमतुल्लाह अलैह कलम खो न चो सुभान अल्लाह हाजी साहब तो जवे त तुझे शान मथा मां कुर्बान नबी तुझे शान मथा मां कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा दादा सुभान अल्लाह दिल ठरिया न मूसा गडु चवरायो त तुझे शान मथा मां कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा दादा सुभान अल्लाह महबूब खुदा जो आई अजब तो खास खुदा जो आहे कुर्ब जिब्रील भी चयो हुंदो न मेराज जी रात या रसूल अल्लाह एने उठन दे कारे त हलो न मक्के वापस और महबूब फरमायो हुंदो तू छा जाने एदे हल महबूब खुदा जो आई अजब तो खास खुदा जो आहे कुर्ब लो ला कलमा सुए तो खेल कब लो ला कलमा सुए तो खेल कब तो ले जुड़िया ही जहान नबी तुझे शान मथा मां चौ कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा मेरा जो तोखे जिस्मानी थो सारो सैरो सजण सुबहानी थो सारो आलम तो जो दानी थो सारो आलम तो जो दानी थो उठा मलक फलक मस्तान नबी तुझे शान मथा दादा सुभान अल्लाह वो पान फरमाया अबा जो त खबर मदरसे में रहंदा हो ये महबूब पेरियों बुधाए महबूब जी जनते नजर पवे हुए औलिया भी पेरियों बुधाए महबूब जी जनते नजर पवे कोई वली भी पेरियों ही बुधाए महबूब भी मुझाइण जे लाए ना आयो हो महबूब मसला हल करण जे लाए औलिया भी मसला हल कंदान पाण फर पुट मदरसे में थिया हां मौली साहब छा पियो चयो साईं जन जो इं जो उनके याद थे मौली साहब हिं पियो चवे इं पियो चवे कि पुट मौली साहब के चोजो त हारून रशीद ठहराई पुल दरियाए तजला जे मथा शादी पियो करे पाण रहंदो हिन पार जुबेदा रहंदी हुन पार वो पुल पियो ठहराए त मुजी कुआर न पुल जे मथा तवा हक मारो भी न दई सकंदा हो अबे को वठंदा हो अबा हक मारो घणो जान शादी तुंजी वरी पुछा बे कोन करे
रड़ियूं लॻियूं पयूं हूंदियूं अबा शादी करा नहीं तो निकाह माल पछा कर हक माल खणो ॾिजे अबो अलाए काथे खिलण जी ॻाल्हि न आहे सम्झाइण जी ॻाल्हि आहे अबो अलाए काथे तोखे निकाह में तोखे हक मार ॾियण जी तोखे ताक़त न आहे त पोइ सदो रात तूं घर कीअं हलाईं घर तूं कीअं हलाईंदे वॾे थियण सिर्फ़ घर थोरी हलंदो आहे मुंहिंजा सोना घर हलाइण जे लाइ मर्द थियणो पवंदो आहे मर्द हा मर्दानगी छा आहे मर्दानगी आहे त तूं अंबड़ खे बि हक़ ॾे घर वारे खे बि हक़ ॾे मर्दानगी इहा न आहे त ॿाहिरनि खां हा अलहदा रहण में को ऐब न आहे पर मर्दानगी इहा आहे तूं शादीअ खां पोइ बि ॿाहिरनि सां उहो ई प्यार कर शादीअ खां पोइ बि उहो ई प्यार कर पोइ ख़बर पवंदी न सोना त मोहबत छा आहे ख़बर पवंदी आहे बाद में उन जे लाइ मुंहिंजा साईं नाराज़ त न आहियो अलाए कहिड़ी पोइ ॻाल्हि कयां विसरी वई हारून रशीद वारी मां इहा बि ॻाल्हि कयां पुल ठाराई डोकरीअ वारा हक मारू बि न ॾेई सघंदा बाक़ी जॾहिं ॻाल्हियूं ईंदियूं त मां तुंहिंजे लाइ हीअं बि करे सघां थो हीअं बि करे सघां थो हीअं बि करे सघां थो बाक़ी हक मार अबो ॾींदी ख़र्च अबो ॾींदी ख़र्च वॾो भाउ ॾींदी ख़र्च मां कोन ॾींदो साईं अल्लाह से समझाता फरमा सब जो आमीन पाण पुट हारून रशीद घर वारीअ जे लाइ पुल ठाराई शादी करे जो आयो पोइ वज़ीरनि चयोसि त कि बिला हाणे पुल ठारायूं तव्हांखे छा थो थिए ठाराई माया पुल ठहियल हुजे ठाहिण में कहिड़ो फ़ाइदो माण्हू गुज़रंदा रहंदा ख़बर त पवंदनि त कंहिंजे लाइ पुल ठाराई वई कंहिंजे लाइ ठाराई आई पाण फरमायो अरे हारून रशीद पुल नथो ठाराए सघे रब करीम आहे ॾाकण कीअं ठाराईंदो क़यामत ताईं आहे उतां औलिया अल्लाह गुज़रन त ख़बर पवे त सदको मोहम्मद मुस्तफ़ा जो सदको मोहम्मद मीर जो आहे पोइ पाण फरमायूं अबा ॿियनि जी त ख़बर न आहे पर मोहम्मद ज़मान जे लाइ उहो दरवाज़ो रोज़ हिकु सुबुह जो खुलंदो आहे ॿियो शाम जो खुलंदो आहे रोज़ हिकु सुबुह जो खुलंदो आहे ॿियो शाम जो खुलंदो आहे उहा पुल आहे जॾहिं न उन फ़क़ीर अची करे इहा ॻाल्हि ॿुधाई मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह खे उते ई किताब बंदि कई किताब बंदि करे चई सालनि खां वठी तलाश में हुयमि त उहा ॾाकण काथे आहे वाह मोहम्मद ज़मान जो ॿुधाई त उहा ॾाकण आहे पोइ अची कदमनि में किरियोसि किरी करे छा सुवाल कई ओ वञण वारा अचण वारा हिकु भेरो हुन जो दीदार त करा हिकु भेरो मूंखे बि त ॾेखार पोइ जॾहिं सोने जे हथ ते हथ ॾिनई त रब अहिड़ो अब्दुल रहीम बणाए छॾियोसि अहिड़ो बणाए छॾियोसि जो महबूब मुस्तफ़ा उतां अची करे हेॾे मोकिलनि पिया मदद जे लाइ पोइ जॾहिं पाण मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह अलैह उन बादशाह जी मदद कयूं न मदद करे पोइ उनखे ख़बर आहे छा चऊं उनखे चऊं जॾहिं बि कमकार हुजई न मुंहिंजे साईं खे न चवंदो कर अब्दुल रहीम हाज़िर आहे मुझे साईं के न चवंदो कर अब्दुल रहीम हाज़िर आहे औलिया मसालो हल कनि जो साईं 100 साल जी इबादत हिक पासे हिक घड़ी हिक पासे पर मैं पुट सही त चयो थई कि छो चई 100 साल इबादत करे पक नाए अलाए ईमान ते मौत थींदो अलाए न उम्मीद आहे ईमान ते मौत पक नाए पर औलिया जी सोबत में वेहण शर्त आहे अकीदत शर्त आहे पक्का गारंटी आहे केॾो बि गुनहगार हूंदो मौत रब उन जो कलमे ते फरमाए छॾींदो मौत उन जो कलमे ते थींदो तॾहिं त मुंहिंजे पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर फरमायो हो मुंहिंजा मुरीद घबराए जाए न मौत पोइ ईंदो रब पहिरियों तोबा तोखे नसीब फरमाए छॾींदो मौत पोइ ईंदो अल्लाह पहिरियों तोखे तौफ़ीक़ ॾेई छॾींदो ऐं अल्लाह वारनि ॾे जेको कदम उथंदो आहे न इहो गैरुल्लाह ॾे नथो वञे इहो अल्लाह खे छॾे करे ॿियनि ॾे नथो वञे जीअं माण्हुनि जी भुल आहे त अल्लाह खे छॾे कलंदर ते था वञो अल्लाह खे छॾे भिटाई ते था वञो अल्लाह खे छॾे फलाणे बुज़ुर्ग ॾे था वञो इहे कदम ओॾे न आहिनि ख़ुदा जो कसम इहे कदम ख़ुदा जी दरबार ॾे पुॼाईंदा आहिनि सलात बुलंद आवाज़ सां पढ़ त हदीस पाक ॿुधाए पोइ मां पंहिंजी जॻह वठां बुलंद आवाज़ सां सलात सभु चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व
या हबीब अल्लाह। मुझा अज़ीज़ दोस्त मुसलमान भा हिकिड़ो मशहूर वाक़ियो अवां ॿुधो पर उन जी थोड़ी खुशबू तव्हांखे तव्हांजे साम्हूं रखण थो चाहियां। उनखे महसूस कंदो त ईमान ताज़ो थी वेंदो। इहो वाक़ियो बयान करण वारो आम मुक़र्रर कोन्हे को, आम ख़तीब कोन्हे, आम आलिम कोन्हे को। इहो बयान करण वारो उहो महबूबा जंहिंखां नबी बि सिखंदा रहिया, वली बि सिखंदा था रहनि, जंहिंखे सॼो फैज़ ख़ुदा जे दरबार मां डायरेक्ट मिलियो। पोइ वरी जंहिंखे मिलियो उन जे सदके में मिलियो। ॿुधाइण वारो तुंहिंजो मुंहिंजो महबूब नबी आहे। ॿुधण वारा मुस्तफ़ा जा सहाबा। पाण फरमायो बनी इसराइल में हिकिड़ो शख्स आहे जंहिं 99 खून कया हा। 99 खून करण खां बाद में कंहिं शख्स वटि आयो, उनखे चई त 99 खून कया आहिनि, छा रब बख़्शींदो या न? हुनखे इल्मु हुयो कोन, ख़बर हुयसि कोन। हुन जो 99 क़त्ल करे आयो आहे। चई हा। हिकिड़ो क़त्ल करणो अलाए छा आहे, तूं 99 तुंहिंजी बख़्शिश न थींदी। हुनखे लॻी कावड़, बख़्शिश त हुअं ई थींदी कोन, पोइ हिनखे बि छो न ख़त्म करे छॾियां। हूंदो आहे न ॻाल्हाइण जो अंदाज़। हाजी रहीम बख़्श चए थो त मुंहिंजो माइट हूंदो, हिन मां मुराद जूणे जो न, मता वरी चओ लाह बिन दिना तो चए थो उन्हनि मां को हूंदो। हलो बहरहाल वयो हलियो। ॻाल्हाइण जो अंदाज़ हूंदो आहे। हिकिड़े बादशाह ॾिठो ख्वाब, ॾिठई त सभु मुंहिंजा ॾंद किरी पिया आहिनि, सभु ॾंद किरी पिया आहिनि। आयो हिकिड़े शख़्स वटि, न नीम हकीम ख़तरे जान, नीम मुल्ला ख़तरे ईमान। ॿ किताब पढ़ी चए मां बि आलिम आहियां, तो ॻाल्हि ॿुधे मां बि आलिम आहियां। उहे वरी ॻाल्हियूं पोइ अहिड़ियूं ॿुधाईंदा जो ईमान जो ख़तरो थी वेंदो। हुयो अहिड़ो बादशाह घुरायोसि, बादशाह ॾिठो मां ख्वाब ॾिठो आहे। साईं छा ॾिठो थी? ॾिठो आहे त सभु ॾंद किरी पिया आहिनि, छा तबीर आहे? साईं तबीर इहो आहे त तुंहिंजा घर में जेके बि माण्हू आहिनि, घर वारी बि तुंहिंजे साम्हूं मरंदी। जेके न घर वारनि को सतायल अथव उहे सुभाणे अल्लाह था चवनि, हुनजी घर वारी मरंदी तव्हां था चओ सुभाणे अल्लाह। हा अल्लाह ख़ुशि रखंदव। घर वारी बि मरंदई, भाइर बि मरंदई, पोटा बि मरंदई, सभु तुंहिंजे साम्हूं मरी वेंदा। उनखे ॾिठी न ॻाल्हि ॾाढी ॾुखी लॻी। बादशाह तरार घुराए मुंडी लाए छॾियईं, सभु मरंदा त पोइ तूं बि मुंहिंजे साम्हूं मर। ख़तम थी वियो। वञी के आलिम ॾे ॾापो मोकिलियईं त मूंखे न ख्वाब जो ताबीर ॿुधायो। आलिम सगोरे खे जो वठी पोइ अचे न दरबान, उहो बि ओ मौलवी साहब ख़्याल सां ॿुधाइनि छो जी पेरनि जी मुंडी लथल थी छा आहे मसलो ख़बर न हलाए हल त ख़बर पवंदी। पर हो हुयो आलिम, हो हुयो पढ़ियल, हो हुयो दाना, हो हुयो सम्झ वारो। आयो बादशाह जो त मां ख्वाब ॾिठो आहे, मुंहिंजा सभु ॾंद किरी पिया हलनि, हाणे हिन जो तबीर छा आहे? त हुन चयो त ओ बादशाह सलामत मुबारक हुजे, तव्हांजी उमिरि तव्हांजी घर वारीअ खां बि वॾी आहे, भाइरनि खां बि वॾी आहे, पोटनि खां बि वॾी आहे, पड़ पोटनि खां बि वॾी आहे। हाँ जी हाँ जी तू तो इनाम दे हक़दार उनके इनाम ॾेई छॾी। ॻाल्हि त उहा ई थी, पोटा साम्हूं मरनि, ॻाल्हि त उहा ई थी वई। पर ॿुधाइण जो अंदाज़ ख़बर उनखे न पई पवे त ओ मुंहिंजा साईं वाक़ियो त हिकिड़ो ई हूंदो आहे, पोइ कंहिंखे कुझु नज़र ईंदो आहे, इश्क वारनि खे कुझु नज़र ईंदो। इन जे लाइ हज़रत सईद सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आ पुट टे आहिन धारी दे त कामयाब थींदे, वरना नाकामी थई। मुरीद चवंदा क़िबला कहिड़ा? फरमायो को इल्म वारो आहिन हुजेव, ॿियो अमल वारो आहिन हुजेव। फरमायो इल्म भी हुजेव, अमल भी हुजेव, अञा कम न बणबो जेसी ताईं इश्क वारो आहिन न हुजेव। इल्म पढ़ जाए त इश्क जी ऐनक सां, अमल कजाए त इश्क जी ऐनक सां, तने उन ऐनक सां कंदे न उहो ऐन मिली वई, उहा अख मिली वई न मोहब्बत वारी। ओ जंहिं ॻाल्हि में ॿिया मुझाईंदा उन में तूं हल करे ॾेखारी,
जंहिं ॻाल्हि में ॿिया मुझाईंदा तूं उन में ई हल करे ॾेखारींदे तॾहिं मां चवंदो आहियां त ओ सोना असां सुन्नी उहे वक़्त भागण वारा आहियूं जो असांजो हिकु हिकु अक़ीदो अल्लाह जे क़ुरान मां साबित आहे ऐं मां इहा दावा न फ़ख़ुर सां न अल्लाह जी तहदी से नेमत जे तौर ते नेमत जो इज़हार कंदे चवां थो पियो जेको बि को शख़्स हुजे न चवे न ही आयत चवे थी नबीअ खे ग़ैब जो इल्मु न आहे ए फ़क़ीर ॿुधाईंदुसि त उहा ई आयत चवे थी नबीअ खे ग़ैब जो इल्मु आहे उहा ई आयत चवे थी पई त नबीअ खे ग़ैब जो इल्मु आहे हू जेका आयत पढ़े चवे त हिन मां साबित थो थिए नबी मालिको मुख़्तार न आहे बख़ुदा उहा ई आयत चवंदी आहे त नबी मालिको मुख़्तार आहे जेका आयत पढ़ी ॿुधाए थो नबी वेठो न आहे नबी परहेज न ॿुधंदो आहे उहा ई आयत ॿुधाईंदी आहे त इहो इहा जेका ॻाल्हि आहे इहा नबीअ जे लाइ न आहे इहा ॿियनि जे लाइ आहे ख़ुदा जो कसम इहो क़ुरान नबीअ जी मुहबत सेखारींदो आहे तॾहिं हज़रत साईं पंजाब जा अज़ीम बुज़ुर्गन भाई ख्वाजा मोहम्मद बख्श रहमतुल्लाह अलैह पाण छा था फरमाइनि पाण फरमायो त ज़ेरा ज़बरा शद्दा मद्दा विच शान नबी दे आया फरमाए ओ पुछण वारा ज़बरा ज़ेरा शद्दा मद्दा विच शान नबी दे आईया आमालो की खबर न कोई खासा रमज़ा पाया आमन खे त खबर ही कोने का या रमज़ा खबर आए त अल्लाह वारन खे खबर आए ओ मुजाहिद दोस्त मुसलमान बा उन छा चयो त तौबा कबूल न थींदई उन के भी मारे छॾियो हाणे घणा थिया दादा न ॻाल्हायो 100 जो थियो को नेक मिलियुसि परहेज़गार मिलियुसि उन खे चई त बख़्शिश थींदी या न हुन जो हा थींदी छा चई थींदी हाणे छा चवण घुर्जे सा इए चवे हा न इते ही वेही वुज़ू करे आ नफिल पढ़ रोई रब के बाडाए चओ मुजा मौला मुखे माफ कर रब बख्शे छडींदुई न न हदीस पाक जे अंदर ईंदो आ त उन नेक शख्स छा चयोसे त फिलाणे गोठ में वञो फिलाणे गोठ में अल्लाह जा प्यारा रहंदा हल रब जे ज़िक्र वारा रहंदा हल अले दिल रहंदा हल ओॾे वञो उते वनी माफी घुर त अल्लाह सब गुनाह माफ फरमाए छडींदुई ओ डोकरीअ जा मुसलमान अॼु असांखे ताना था मिलनि छा रब घर में नथो ॿुधे वञो था मज़ारनि ते छा दुकान ते अल्लाह नथो ॿुधे वञो था कलंदर ते वञो था भिटाईअ ते मां जो छा उन जी बख़्शिश अल्लाह घर में न पियो करे माहौल जो फ़र्क़ थींदो आहे मुंहिंजे महबूब जी हदीस आहे त निकाह मस्जिद में कयो काथे कयो मस्जिद में केतरा ता मां खुश निकाह मस्जिद में थिया हिकड़ो फ़कीर वेठो आहे तांजो थियो माशाअल्लाह तांजो भी थियो तांजो भी थियो सुभान अल्लाह बेन जा सब छड़ा वेठा हो ॿिया थिया अथव न निकाह हालो पुराणे दौर जा ॿुधो खिलाइण मक़सद न समझाइण मक़सद आहे थोरो समझो महबूबन जो फरमायो निकाह मस्जिद में कयो छा भला शादी हाल में निकाह न थींदो आहे छा थींदो आहे न निकाह छा घर में न थींदो छा ओताक में न थींदो त होॾे बि निकाह थींदो त हिते बि निकाह हदीस जो मतलब छा आहे मतलब इहो आहे त माहौल जो फ़र्क़ आहे होॾे माहौल ॿियो आहे मस्जिद जो माहौल ॿियो आहे अरे हित सजदो कर त लुत्फ ॿियो आहे काबे जे साम्हूं कर त लुत्फ ॿियो आहे हित कुरान पढ़ त ज़ाइक़ो अलगा महबूब जे गुंबद खज़रा जे साम्हूं कुरान पढ़ त ज़ाइक़ो ॿियो आहे कुरान त हुते बि उहो हिते बि उहो पढ़ण वारो हिते बि हुते बि
थो माहौल जो फर्क आ और रहमतुन जो मरकज़ आ इन माहौल जो फर्क आ कीअं हदीस पाक जाती समझाए तो मस्जिद में निकाह पढ़ो छोड़ केॾो भी गुनाहगार हूंदो मस्जिद में दौल खणी ईंदो माहौल जो फर्क आ भले को कुछ भी न चवेस वाह मुंहिंजा ग़ैबदार नबी तुंहिंजे फरमान तां कुर्बान वाह मुंहिंजा महबूब मुस्तफा तुंहिंजे अज़मत तां कुर्बान वञा हिकु लफ़्ज़ में सॼो मसलो ई हल करे ॾेखारियऊं हाणे मस्जिद में जो ईंदो खुदा जो कसम भले नमाज न पढ़ंदो हुजे भले क़ुरान न पढ़ंदो हुजे केॾो भी गुनाहगार हुजे सिर्फ कलमो पढ़ियो हूंदई न अगर को दौल खणी ईंदो न निकर ॿार मस्जिद में जुमरियूं खेॾाईंदो तो निकर ॿार मस्जिद में फायरिंग कराईंदो न कराईंदो मस्जिद में पंहिंजूं सोटियूं मासन न्याणियूं वठी ईंदो न वठी ईंदो शादी हालत दौल भी हलंदा जुमरियूं भी हलंदी अखियुनि जी बदज़ना भी अखियुनि जी बदनज़री भी हलंदी माहौल जो फर्क आ तू हे माहौल ॾींदे पाण ई बुराई ख़त्म माहौल लीदे पाणी बुराई खत्म अरे बुधंदो खुदा हिते भी आए बुधंदो कलंदर ते भी आए ईदो खुदा हिते भी आए ईदो खुदा हुते भी आए पर माहौल जो फर्क आ हिते तो दुआ तो घुरा त दुकान तो याद पवे हिते तो नमाज पढ़ा करे घर दे ख्याला कने काडे ख्याला कने काडे ख्याला अल्लाह वारन जी सोबत में वनी पुजबो आ हथ मानो खणदो आ ख्याल दुनिया का मिट जी रब दे ख्याल थी वेंदा आहिनि ओलोरी रहमत जो असर थींदो आ खुद ब खुद दिल नरम थी पवंदी आ अखियुनि मां ॻोड़ा वही हलंदा आहिनि फरमायूं त छा चयूंसि हिते तौबा न कर वली रहंदा अथई ओॾे वञो हाणे मां अवां खां तो पुछां कयां हुन कदम खयां हलण लॻो हुन कदम काॾे खयां रब ॾे त ज़ाहिरी न पियो वञे ज़ाहिरी त हुन ॻोठ ॾे पियो वञे ज़ाहिरी तो न ॻोठ ॾे पियो वञे जिते वली रहंदा हा ओॾे पियो कदम खणंदो वञे पर नियत हुयसि त इहे आम न आहिनि रब वारा आहिनि इहे ज़मीन लख दफ़ा ॾिसंदो रहो सवाब न मिलंदी पर इन नियत सां ॾिस त मुंहिंजे रब ज़मीन कीअं विछाई आहे सेकंड सेकंड इबादत ये ॾिसे थो न आसमान ये ॾिसे थो के सवाब न मिलंदो पर ये सोचे थो पियो त मुंहिंजे रब कीअं आसमान खे बुलंद फरमायो आहे जेतिरी देर ॾिसंदे इबादत में ये पंहिंजे हथनि खे लख दफ़ा ॾिसो त ये कुझु बि न आहे पर ये जॾहिं सोचे त वार कीअं था अचनि रतु कीअं थी हले वाह मुंहिंजा रब तुंहिंजी कुदरत तुंहिंजो पंहिंजे हथनि खे ॾिसण बि इबादत आहे इधर जंदे मौला अली खे ॾिसण इबादत कीअं जो शिरक थी पियो मां चयमि तोखे ॾिसण बि इबादत आहे मौला अली तो मौला अली आ जेकर इन नजर सां मां ॾिसां त मुंहिंजे रब जे सोना चेहरा कीअं ठाया मुंहिंजे रब हिकु गंदे नुत्फे मां हेॾो हेॾो मान शान वारो इंसान कीअं ठाहियो मुंहिंजे रब हिकु ज़ुबान मां कीअं ॻाल्हाइण जी ताक़त रखी आहे मुंहिंजे अल्लाह कीअं अखियुनि में ॾिसण वारी कुवत रखी आहे मुंहिंजे अल्लाह हिकु गोश्त खे कीअं सोचण जी महारत ॾिनी आहे मुंहिंजे अल्लाह कीअं इंसान खे ठाहियो आहे त इहो ॾिसण इहो सोचण बि इबादत आहे मां चयो आम खे सोचण इबादत तो वलीउल्लाह तो वलीउल्लाह वलीउल्लाह तो वलीउल्लाह कदम हलिया थोड़ो सफर जो गुजरियो टाइम पूरो थी वियो इस्राईल अलैहिस्सलाम अची वियो तबा हलो इस्राईल न पुछंदो आ काथे बीठो आ काथे न बीठो आ इस्राईल चवंदो आ मां पंहिंजे टाइम ते ईंदुसि तू हमेशा तैयार रहो मां पंहिंजे टाइम ते ईंदुसि अल्लाह अकबर तोखां मूंखां पुछी न ईंदो जॾहिं महबूब अचे पियो न दरवाज़े खां अंदर ई न पियो अचे जिब्रील अची अर्ज़ कयो या रसूल अल्लाह इस्राईल अलैहिस्सलाम दर ते बीठो आहे इजाज़त आहे त अचे इजाज़त आहे त अचे पोइ हाणे ॿुधाए त तूं काॾे आमिना जो लाल मुझो महबूब मुस्तफा कादे मुझे दिलबर जड़ो न को थियो आ न कयामत ताईं थी तो सके को तसव्वुर ही न तो उभरी सके जो मुझे महबूब जड़ो को थी सके हां असा सुन्नी बशर जरूर मनीदा हूं पर बेमिसलो बेमिसाल असा बार बार अबस वतवल्ला एकड़ो कुरान जो कारी पढ़ंदो या सूरत अबस वतवल्ला नबी सजन वेठा न एकड़ो नाबीन साहब भी आयो नबी से उन्होंने तवज्जो न पिया कन तवज्जो में मुराद छाए मतलब महबूब बन वट सरदार वेठा नबी से उन्हनि खे तबलीग पिया कन तो हु जो फकीर जो आयो न ओ अज सिधो महबूब जे बरसा वेही रहियो या गाल हुननि खे न पई वणे त असां हुजो गरीब छो आयो आ नबी सजन थोड़ो
चेहरे मुबारक ते नाराज़गी जा आसार करे हुननि ॾे ॾिठो अल्लाह ताला फरमा दिलबर तूं जो हिन खां चेहरो मोड़ींदे त केरु गले लाईंदुसि हाँ केरु गले लाईंदुसि तो हिकु दफ़ो चेहरो फेरियो आहे मस्जिद अक्सा खां अॼु ताईं को हुन ॾे मुंहुं नथो करे हिकु दफ़ो तो चेहरो फेरियो आहे मस्जिद अक्सा खां अॼु ताईं को हुन ॾे चेहरो नथो करे दिलबर तूं हिन जो त सभु कुझु तूं आहे हिन जो सभु कुझु तूं आहे या सूरत हो पढ़ंदो हो नबी संजन जे ऐब कढण जे लाइ त माना नबी अमीरन दे तवज्जो ॾींदो हो गरीब दे तवज्जो न पियो ॾे हे त मोहब्बत वारे ये तर्जुमो कयो न अॼु बि बेईमान तर्जुमो हो था कन मोहब्बत वारो इहो तर्जुमो कंदो न पढ़ंदो हो सूरत अबस व तवल्ला सुण उमर खे ख़बर पई पाण घुरायो पाण ॿियो क़ुरान याद न थी याद आ पर मैं ॿीहर इहा सूरत पढ़ई त सिर धार करे छॾींदो सां पढ़े त क़ुरान पियो न पढ़ तारीख़ मदीना सोने उमर जो दौर पढ़ उन वरी उहा सूरत पढ़ी ख़बर पई न फारूक आज़म खे त इहा सूरत पढ़ी आ घुराए करे सरे आम क़त्ल कराए छॾी छो फरमाए जेको क़ुरान पढ़ी करे मुंहिंजे नबीअ जा ऐब कढे उमर जो हे फ़ैसिलो आहे त उनखे ज़मीन ते रहण जो बि हक़ कोन्हे क़ुरान पढ़ी करे जेको नबीअ मां तौहीन करे नबीअ जे शान में पंहिंजे तरफ़ खां सोचे उमर जो हे फ़ैसिलो आहे त सोना कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम क़ुरान 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 असांखे को बि इनकार न आहे पर मुंहिंजो रहमतपुरी जवान फरमाईंदो आहे अना बशर दा शोर न मचा तूं अरे अना बशर चई शोर न कर विच यूहा दे नज़र टिका तूं मसालो हल थींदी यूहा दे नज़र कर त रब तो फरमाए दिलबर इन्हनि खे चओ त ज़ाहिरी शक्ल सूरत में त तव्हां जहिड़ो आहे पर यूहा इलैया मूंसां उहे राज़न जेको तव्हांखे ख़बर मूंसां उहे राज़न उहा वही थींदी आहे जो तव्हांखे पतो ई कोन्हे को ओलिया अल्लाह मसलो हल न कयो त अना बशर दा शोर न मचा तूं शोर न कर विच यूहा ते नज़र टिका तूं विच यूहा ते नज़र कर अबा कसम अथव रब जो हिकिड़ो माण्हू लख दफ़ा चवे ला इलाहा ला इलाहा ला इलाहा को मअबूद न आहे को मअबूद न आहे को मअबूद न आहे चवे त सही थो न चवे तो सही दो ना को चवे ला इलाहा को मअबूद न आहे को मअबूद न आहे चवे तो बिल्कुल सच थो पर अधु सच थो चवे सजो सच हिकिड़ो हुजे न सजो कूड़ उहो एतिरो नुक़सान न ॾींदो अथव जेतिरो अधु सच नुक़सान ॾींदो आहे जेतिरो अधु सच फितनो फैलाईंदो आहे अधु सच फसाद फैलाईंदो आहे एतिरो सजो कूड़ बि फसाद न आहे फैलाईंदो ईअं चवे न को चवे त अबा नमाज़ छो था पढ़ो तव्हांजो अल्लाह जी इबादत था कयूं जीअं लिखियल जो आहे ला इलाहा को मअबूद आहे ई न त पोइ इबादत छो था कयो मअबूद आहे ही न त इबादत कयो छो था उनखे चइबो ला इलाहा ते नज़र न कर इल्लल्लाह ते बि नज़र कर आजा सुभान अल्लाह चओ रुगो ला इलाहा ते नज़र न कर इल्लल्लाह ते भी नज़र कर मतलब छा आहे त अल्लाह खां सिवा को मअबूद न आहे मतलब अल्लाह खां सिवा को न आहे त हिते भी अना बशर करे अरे यू इलैहि ते नज़र कर त आमना जे लाल खां पोइ वही जो दरवाज़ो बंद आहे आमना जे लाल सां रब ॻाल्हायो सो ॻाल्हायो हाणे क़यामत ताईं दुनिया में अल्लाह ॿियो पैगाम न मोकिलींदो ज़रा तवज्जो इज़राइल अलैहिस्सलाम आयो आहे साहो कढियो आहे रहमत जा मलाइक भी आया अज़ाब वारा भी आया अज़ाब वारन चयो त 100 खून करे आयो आ जहन्नम जो हकदार आ रहमत वारन चयो भले करे सब आयो हो पर रुख काॾे हुयोसि ॾिसोसि वञे काॾे पियो वो भी मलाइक चवंदा न अल्लाह ॾे त न पियो अचे वञे त वलियन ॾे पियो पर उनखे भी ख़बर आ वञे त वलियन ॾे पियो दिलि में रब ई हुयोसि वञे त वलियन ॾे पियो रुख त ॻोठ ॾे हुयोसि पर नज़र ख़ुदा ते हुयसि रहमत जे मलाइकनि जो असांजो आहे महबूबन फरमायो ॿई जो पाण में बस में घणो पइजी विया अल्लाह ताला टियों मलाइक मोकिलियो उन फ़ैसिलो कयो त हाणे सॼी ज़मीन माप कयो जेका ज़मीन वधियल आहे जेका खुटियल आहे ॾिसो त ॻोठ वेझो अथसि ॾिसो त या वलियन वारो ॻोठ वेझो अथसि माना जाथा हलियो आहे उहो वेझो आहे या वलियन वारो ॻोठ वेझो आहे
होडा मलाइकन माप शुरू कया असल में होयो इं हे पंजे घर जे वेझो होडा परे होयो पर मलाइकन जो माप शुरू कई अल्लाह ताला ज़मीन के फरमायो हेडो वारी के द वेड़ जी वञ होडो वारी के फरमाई तू वेकरी थी वेकरी थी अरे माप कंदा रहा या हदीस पाक बुखारी शरीफ जी आम के किताब जी गाल न छो क्या के आम किताब जी गाल क्या बुधाण वारो मुजो महबूब मुस्तफा एक गिराट होडे वधी हेडे वधी के बीठी होडे घट बीठी वलियन ने माना एक गिराट वधी के बीठो गिराट जो वधी के बीठो हुक्म थियो त न जा सब गुनाह माफ जन्नत जो हक हाने डोकरी जा मुसलमान मां हिकड़ो सवाल दो वाक्यो तो थियो पर इन मो असा के सबक छा मिलियो इन मो असा के नसीहत केड़ी मिली तो हुन जा रुख हुन जो रुख होयो औलिया दे हुन जा कदम वजन पिया वलियन जे कोठ दे काबे दे त न पियो वने काडे पवने वलियन जे कोठ दे रुख ओदे रब तभी माफ कर छो हिन जो रुख मुजे वलियन दे शहर दे आ हिन जा कदम जे के वलियन दे था वजन ये इनन दे नाहन ये मुडे ही कदम आहिन यो मुडे ही रुख आए तो दिन जी नियत ही आया ये आम नाहन ये अल्लाह जा वली आहिन ये आम नाहन ये अल्लाह जा प्यारा आहिन रब करीम बख्शे छडियो त मोजा साईं औलिया अल्लाह जी निस्बत इंसान के कमाल तई पुजाईंदी आ औलिया अल्लाह जी संगत औलिया अल्लाह जी सोबत मां ठगन जी गाल न थो क्या तावीज़ जी गाल न थो क्या छो त जडे भी काश असल मार्केट में हुंदी आ त नकुल भी उन जी जगह ते जरूर अची वेंदी आ मां नकुल जी गाल न थो क्या असल जी थो गाल कया अब असल द आए हाने मां तवा का जो पुछा कया हाने जो अची वयू न रुगो देसी यो मुर्गी मुर्गियों अची वयू न फार्मी मुर्गी हाने जो को चवे जे जो पेट हिरल हो जे फार्मी मुर्गी ते उन के देसी कुकड़ खाराए पो त उन जो हाजमो सही न थींदो थींदो सही न थींदो हाजमो छो तो मुर्गी खाई खाई हिरी वियो आ अच्छा जो खीर खीर पानी वारो पी पी हिरी वियो उन के पेवर खीर मिले न 2 गिलास पियारियो रात जो हर हर माशाअल्लाह अचवन हुंदस माना उठ जो खीर पियारियो पेवर खीर पी दिसो आज़मो तो लई दिसजो दिसो त कियां तो आज़मो सही थी वने हाने जेको पेट सदाई नकुल खाई खाई अच्छा डालडा बनास्पति फलाना घी खाई खाई एड़ा हिरी आसे जो मक्खण जो एकड़ो पाव मिलंदो न सही तरह न खाई सकदा ता मदा खाई वनो मा त न खाई सकदा न खाई सकदा ए ता के ता जे पेट में गड़बड़ शुरू थी वेंदी हाल छो पेट हिरल नकुल ते थियो न त पो मुजा साईं तो नकुली दिठा न अच सोने कलंदर के दस न साल थिया त तब अज दुनिया ते नारो साल थिया न भेट जे घोट के जान शरीर अज भी भेटाई घोट जो नारो आ अज भी दाता अली हिजवेरी जो नारो आ अज भी मुजा साईं ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी जो नारो आ अज भी सोने सैयदना अब्दुल्ला शाह बुखारी जो नारो आ अज भी अब्दुल्ला शाह गाजी जो नारो आ अज भी औलिया अल्लाह जो फैज जारी सारिया साल गुजरी विया अज भी पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जो नारो आ नकुली बुधी बुधी जरे असली बुधबो आ न त पो थोड़ो हाजमो हेडे होडे थींदो आ पर जरे मानू बर्दाश्त कंदो न पो न के गाल समझ में अची वेंदी आ त सोना औलिया अल्लाह शिरक नाहन सिखारींदा औलिया दे वणन जो खुदा के छडणो ना है औलिया दे वणन खुदा जी दरबार में पहुंचणो आहे औलिया तई पहुंचण खुदा जी दरबार तई पहुंचणा वो रब जा भाईवार नायन रब जा शरीक नायन वो रब जा हिस्सेदार नायन पर अल्लाह जा एड़ा प्यारा हन जो उनन जी सोबत में पुज वे तो के रब जी दरबार में पुजाइंदा तडे या एद नसरातल मुस्तकीम दुआ घुरंदा मौला सीधे रस्ते ते हलाए जाए सीधो रस्तो केड़ो सिरातल लजीना अनअमत अलैहिम इनाम वारन जो सीधो रस्तो अने इनाम वारा मिलन दई त सीधो रस्तो मिलंदो ही न इनाम वारा मिलनी न नबी सिद्दीक नबूवत जो दरवाजो थियो बंद सिद्दीक शहीद औलिया ये ता कयामत मुझे नबी जो फैज सिद्दीकन में शहीदन में औलिया अल्लाह में यो फैज ता कयामत जारी सारिया उनन जी सोबत में पुजण सा इंसान जे दिल जा जंग खत्म थी विंदा हन इंसान जी दिल दुनिया सा जने लगल होजे उन जी दिल खुदा रे लड़ी पवंदी आ अल्लाह सही का दुआ है अल्लाह ताला मुजो चवण अवा जो बुधण पंजी दरबार में कबूल मंजूर फरमाए जो दम जियारे रसूलुल्लाह जी मोहब्बत में जियारे सब जो आमीन सब आमीन चो मन के जी आमीन कबूल थी वे सभिनी जा बेड़ा पार थी पवन जो दम जियारे हुजूर जी मोहब्बत में जियारे रे मौत सामू होजे जुबान ते रसूलुल्लाह जो कलमो होजे अखियुन जे सामू वद्दुहा